बिरशाह में खबर इंदा हलो त वफाकी मोहसिब सेक्रेटरीट पारा बिरशाह रेस्ट हाउस में आम अवाम जे मसलन जे हल लाए कुलियर कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें वफाकी मोहसिब सेक्रेटरीट हैदराबाद ऑफिस जे आरओ डॉक्टर इम्तियाज अली शेख वफाकी इदारनि बाबत अवाम जो शिकायतों ॿुधियूं। खुलियल कचहरी में सुई गैस ऐं वापडा जे अमलदारनि बि शिरकत कई, जॾहिं त बिरशाह, हाला, सईदाबाद समेत ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वॾे अंग में आयल माण्हुनि वापडा, बिजली, गैस, नादरा, पासपोर्ट ऐं ॿियनि वफाकी इदारनि खिलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया, जॾहिं त आरओ इम्तियाज अली शेख माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधी वापडा ऐं गैस अमलदारनि सां गॾिजी काफ़ी मसइला मौक़े ते ई हल कया, जॾहिं त रहिजी वियल मसइलनि जे हल लाइ अवाम खां दरख़्वास्तूं तलब करे खेनि हैदराबाद ऑफिस में मसइला हल करण जी ख़ातिरी कराई वई। उन मौक़े ते वफाकी मोहसिब सेक्रेटरीट हैदराबाद ऑफिस जे आरओ डॉक्टर इम्तियाज अली शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो वफाकी मोहसिब इदारो अवाम जी शिकायतुनि खे तरजीह बुनियादुनि ते हल करण लाइ जोड़ियो वियो आहे, जंहिंमें अवाम खे घुर्जे त वकील खां सवाइ दरख़्वास्त गुज़ार पाण सादी दरख़्वास्त ॾियनि संदन जाइज़ मसइलो हल कराए सघिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।